الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله وأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. وقال الله تعالى في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. محترم सामने नज़रात इन तमाम के यहाँ अल्लाह तबारक व तआला जल्ल शान मुझे कलाम मुक़द्दस क़ुरआन मजीद फ़ुरक़ान हमीद दे चौथे सितारे सूरत आल इमरान में 17 रुकू की आयत तिलावत करता हूँ। ये रबिया अव्वल जो महीनो ही असांजो माहाना ज़िक्र अज़कार जो इस्लाही प्रोग्राम अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला तहां असांजी हीअ कढजाई पंहिंजी रज़ा जे लाइ क़बूल फरमाए फरमाए करे उख़्रवी नजात जो सबब ऐं ज़रियो बनाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अन मअहू इज़ा ज़करनी बानो जॾहिं मूंखे यादि कंदो आहे त मां पुनल रखो बाने सां गॾु हूंदो आहियां। साईं फरमायो अन जलीसु मन ज़करनी जॾहिं बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मूंखे यादि कंदो आहे त मां हुनजो हमनशीन बणिजी वेंदो आहियां। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला तहां असां के कसरत ज़िक्र करण की तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ईमान वारो पंहिंजे रब के यादि कयो पर घणे खां घणो यादि कयो। वज़कुर रब्बक फ़ी नफ़्सिक ऐं फ़ी क़ल्बिक अने पंहिंजे रब खे पंहिंजे दिलि में यादि कयो। हिन करे असांजो तव्हांजो हे ज़िक्र अज़कार जो तरीक़ो इहो बि नक्शबंदी सिलसिले जो आहे जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में ज़िक्र ख़फ़ीफ़ तव्हां सां चवंदा आहियूं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ख़ैरु ज़िक्रिल ख़फ़ी इहो मख़फ़ी ज़िक्र इहो भलो ज़िक्र आहे। الذكر الذي لا تسمعه الحفظة يزيد على الذكر الذي تسمعه الحفظة 70 ضعفا
साईं फरमाया तो वो ज़िक्र जेके मलाइका न ॿुधी सघनि। तव्हां चवंदो त किरामन कातिबीन जो वेठा आहिनि, उलमा लिखियो आहे इन्हनि खे बि क़ल्बी ज़िक्र ॿुधण में न ईंदो आहे, सिर्फ़ु उन्हनि खे ख़ुशबू ईंदी आहे। क़यामत जे मैदान में हुननि जे अॻियां इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी थी उन रब जो ज़िक्र हो। 70 दफ़ा इहो क़ल्बी ज़िक्र जहरी ज़िक्र खां अफ़ज़ल ऐं बहितर आहे। मां बि दुआ सॼा थकिजी वटि बुज़ुर्ग बि अची विया आहिनि, नातूं बि थियनि भला पाण जेका आयत तिलावत कई मुख़्तसर लफ़्ज़नि में उनजो मां तर्जुमो कयां, पोइ बुज़ुर्गनि खे वारो ॾियूं। साईं फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। कुरान पाक में अहिड़ियूं हम मतलब 4 आयतूं आहिनि। अहिड़ियूं सन साधन वेठासीं साईं क़ारी साहब जो ऐलान थियो त हिकिड़े बुज़ुर्ग असांजे चयोसीं हाणे को सिंधीअ में क़ुरान ॿुधायो, बुख़ारी त क़ुरान अरबी में पढ़ी थो वञे, रिवायतुनि सां क़ुरान सिंधी में हूंदो आहे, क़ुरान तो ई अरबी में आहे न। बेटा ये सिंधी में तर्जुमो खणी कयो आहे, उहो तर्जुमो चइबो क़ुरान त न चइबो न। काॾे 15 अरब जो क़ुरान कॾहिं कंहिं अलाह जे वलीअ जो कलाम अरब आहे न। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। चननि जा जेके हाफ़िज़ आया पोइ ते लिखी वेठा अॻु में त कॾहिं कोन आयो, मां त सुल्तान चने जे करे आया हा न। वेठा त हाणे काॾे वञो, वादे खां पोइ वक़्तु कराइण कहिड़ो आहे। अॻे मूंखे त साल थिया चना साईं वॾे जा मुंहिंजी था वरी मां अॼु थोरी सां हे त साईं मोली साहिब पढ़ियो पिया आहे असां वटि। ॿियो बि हिकिड़ो आहे तारी पर पोइ ते लिखी वेठो आहे। घराटीअ थिया वेठा हुआसीं, पोइ चए पियो मां तव्हांजे उस्ताद वटि पढ़ियो आहियां, तव्हांजे उस्ताद वटि। उस्ताद उस्ताद होगायो न तूं त वेझा वरी कोन्हे, वरी उन वटि पढ़ी पोइ निशानी ॾिनई भेड़ियारो त ॿियो उस्ताद असां किताब छॾे वियो त पोइ वाकई पढ़ियो। अल्लाह से फरमायो त हक़ीक़ अल्लाह ताला जे मोमिननि जे मथां तमामु घणा थोरा आहिनि, अल्लाह जा कोन्हनि। सिंधीअ में त चवंदा अंदरि जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। फरमायो त बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो त थोरा कई थोरा मूं ते मारू वारनि जा। तो थोरा कई थोरा मूं ते मारू वारनि जा, भलायूं भेरा गणे गणी दुसके तेरा। मालिक साईं जा त बेशुमार एहसानात आहिनि, पर उलमा लिखियो आहे अलाह सिज बनायो थोरो न ॼाणाई, चंड बनाई थोरो न जतलाई, आसमान बनाई ज़मीन बनाई, नबातात जमातात पूरी कायनात बनाई, पर पुनल रब थोरो न जतलायो। हिकिड़ो एहसान अहिड़ो आहे जो पुनल रब बि थोरो जतलायो। और कॾहिं कोन्हे को अथव, माना इहा एॾी वॾी नेमत आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह तो चयो थोरो बि मुंहिंजो आहे त मोमिननि जे मथां। इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन
मतलब 4 आयतूं अल्लाह ताला कुरान पाक में नाज़िल फरमाए। हिकिड़ी आहे वॾी गुस्से रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम। मुंहिंजो भला उस्ताद भाई बेद बिद न कदी नंढो को अचे भाई उस्ताद रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। या जुमन में बयान खाल बन करे मुस्तया सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह की बिना कई को कोन रब खां दुआ कई ती कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून। रे चौथी सूरह जो 28 सिपारो वल्लज़ी बअथ फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। शोए बयान को कोड़ न कर पुल वनालू जो चिंता के आगे आई हो गल आयो बस आई बैठो वापस गंज थी लो अन कोन पूछ बस क्या पाने में रुको गल आयो गल आई तो कुर्सी पर सा पया मथे थी के तो सब जी के तो सब अल्लाह से एडियो हम मतलब 4 आयत कुरान पाक में नाज़िल फरमाई। बस माने का पढ़ी उन्हें मुतल्लिक पढ़े लफ्ज़ का है फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। तहकीक अल्लाह ताला थोरो कयो मोमिनन जे मथा मां पहिरियां अर्ज़ करे बुस अल्लाह ताला जा त बेशुमार एहसानात बेशुमार मेहरबानियूं। पहिरियों अल्लाह ताला जो एहसान इहो आहे जो अल्लाह ताला तहां असांखे इंसान बनायो गॾो बनाया कुत्तो बनाया नऊज़ बिल्लाह सूअर खिंजीर रब त कादिर हो न या त चओ कोन था ॼमो रब के बि मखलूक़ात वझां न बनायो पर अशरफुल मखलूक़ात इंसान ज़ात वझां करे पैदा की। फरमाई त लक़द करमना बनी आदम मां सब खां वधीक इज़्ज़त ॾिनी याद अदाई न कयो सोना या जुदा थी वियो या जुदा थी वियो या मां मुंहिंजी आदत को ॻाल्हाईंदो आहे जोर तव्हांखे चपाट वणंदो आहियां साईं शोए में उतारे 5 साल रहे साईं ज़मीन छा कयो था इहो कोन पढ़ंदो हिकिड़ो विश्वास आहे मां बाप फकीर सैयद सही जी गल तो वेठो मुंहिंजे साम्हूं आके तो ॻाल्हाई साईं ज़मीन चपाट कान्हे मूंखां पढ़ाए वेचारे अल्लाह ताला जो इहो एहसान थियो जो अल्लाह ताला तहां असांखे इंसान बनायो। इंसान बनाइण खां पोइ अल्लाह ताला तहां असांखे मुस्लमान बनायो। सब तो अल्हम्दुलिल्लाह। यहूदी न नसारो न हिंदू न कादियानी मलऊ न काफिर न बिदअती न राफिज़ी न पर अल्लाह ताला तहां असांखे मुस्लमान बनायो। सब तो अल्हम्दुलिल्लाह। इंसान बनाए मुस्लमान बनाए उन खां पोइ आदम सफ़ीयुल्लाह जो उम्मती न बनाए नूह नजीयुल्लाह जो उम्मती न बनाए मूसा कलीमुल्लाह जो उम्मती न बनाए ईसा रूहुल्लाह जो उम्मती न बनाए कंहिं ॿिए पैगंबर ऐं रसूल जो उम्मती न बनाए पर नबियन ऐं रसूलनि जे सरदार नूर बशर जे सरदार अव्वलीन आख़िरीन जे सरदार मिठे मुहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती बनाए। ॿियो लफ़्ज़ चवंदो आहियां साईं ज़मीर उन क़ाबिल जे त पंहिंजो ख़्याल ॿिए पासे बदल लिखिया मां चवां थो ख़ुदा करे मां सम्झाए सघां ऐं तव्हां सम्झी सघो। माण्हू सभु कुझु ॾींदो आहे साईं माण्हू सभु कुझु ॾींदो आहे
चाण खपे सही हासिल, पानी खपे थी हासिल, मानी खपे सही हासिल। जो खुदा करे न लगे मां भी किताब में पढ़ो पर तो भगत को तो चया मानो सब कुछ दींदो पांजो महबूब ते न दींदो। अल्लाह तो फरमाए त मुंजा केतरा तहां जे मथा एहसान आहिनि ओए एहसान नथो जतलायाव वडो एहसान मुंजो थव जो महबूब मोहम्मद मुस्तफा महबूब मुंजो हवाले तहां जे कयो। सुभान अल्लाह समझी आ रहा खड़ी कोई नथो समझी तो पंहिंजी किस्मत खे अल्लाह ताला तहां असां जे मथा इहा ख़ास मेहरबानी कई। अल्लाह ताला पंहिंजो महबूब संग अता कयो। दुआ कर त अल्लाह ताला वरी इन महबूब जे कदर करण जी तौफीक अता फरमाए। ते कदर बेटा मेरा दी ने तो कदर वारा कम थिया खोटा खरीदार, कदर वारा कम थिया खोटा खरीदार, हीरे ऐं जवाहिर जी के साल कलहंदा सार। आशिक अब्दुल लतीफ चए जेके लोह पुटन लोहा रतन खे कहिड़ो कदुर सोन जो। लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रसूल ते ब्रेक ना लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह ताला मोमिनन जे मथा थोरो कयो। इज़ बअस फीहिम रसूला जो मोकलियन उन ॾांहुं रसूल। लाम जे मथां तनवीन साईं मोल साहब खे ख़बर आहे तनवीन लितअज़ीम, तनवीन तज़ीम जे लाइ ईंदी आहे माना तज़ीम वारो रसूल, इज़त वारो रसूल, शान वारो रसूल, मथां हिन दर्जन वारो रसूल तहां ॾांहुं मां नबी ऐं रसूल करे बणाई हो। अल्लाह जो तहां जे मथां थोरो सब जो अल्हम्दुलिल्लाह। सिंधी में त चवंदा आहियो त जंहिंजो थोरो हुजे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। थोरो अलाह जो खाए अलाह जो ॻाए नानस जो ये बेक़दरो आहे न सही। वइन तअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा ये त जेकॾहिं तव्हां ॻण ते ईंदव त मूं कुंडल रब जा एहसान मुंहिंजो नेमत मुंहिंजो नवाज़िशूं गॾे तव्हां शुमार करे बि न सघंदव। ॿुधायां हा बेचारी बनाने न कई दी निंड अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। मूंखे लाइक मैसेज कयो बि नंबर मूं वटि सेव थियल कोन हो। इन सभु अॼाणा को मां तो बस पंहिंजो शेर त ॿुधाए ॾिनी। क़ुरान जी आयत हुजे मूंखां पुछे त कहिड़ो सिपारो आहे कहिड़ो सुजत आहे कहिड़ो रुकू आहे त मां फ़ोन कईमांसि मुंहिंजी खईं पर मूंखे यादि अची वियो। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कंहिं जोड़ियो आहे जहान ऐं वरी सभु कुझु ॼाणे थो उहो थो सीननि जा राज़ बि उहो थो ॼाणे। अल्लाह यअलमु मन ख़लक़ रब थो फरमाए जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे ॼाणे बि सभु कुझु उहो थो। तव्हां ॼाणे यादि पैदा कयो ठीकु आहे। अला यअलमु मन ख़लक़ वहुवल लतीफुल ख़बीर इन्नहु अलीमुन बिज़ातिस सुदूर। अवल तारीफ़ आई साहब दिल न खणी वञे मूंखे कराची फोन की न कॾहिं था रोज़ रोज़ पिया चवंदा आहियो दावत कर आई साहब दिल न खणी वञे। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। सुभान अल्लाह। आवाज़े नेमतुनि सां कड़ी किरोड़े एहसान अशरफुल मखलूक़ात चई बेहतर वधाए ईमान। सच चयो सुभान फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेकी मंझ जहान से सब सिफ़त तुंहिंजी क़ादिर तुंहिंजी कुदरत जा मिड़े ई मकान। पदमन खां परे थिया आके जा एहसान ज़ाहिर साण ज़बान गणी गणी उसके तेरा। लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन बेशक मुंहिंजो मोमिन जे मथां थोरो आहे। इज़ बअस फीहिम रसूला जो मोकिलियुमि उन्हनि ॾांहुं वॾे शान वारो रसूल वॾी इज़त वारो रसूल वॾे मर्तबे वारो रसूल मिन अनफुसिहिम उन्हनि जे जिन्स मझां। दुआ कर त अल्लाह क़दुर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूं बि सिंधीअ में चवंदा आहिनि जेका शइ मुफ़्त में मिलंदी आहे हुन क़दुरु कोन थींदो आहे। सिंधीअ में मिसाल मशहूरु आहे अबे ॾाॾे जी मिल्क जा पियो लुटाईंदो
कि पाण जे ठाही तो पुट जी खपाई तो छुराए छाहे तुझे पघर जो कोलियो आहे दुआ कर त अल्लाह ताला कदर की तौफीक अता फरमाए नबी अन रसूल जो सरदार अवलीन आखिरीन जो सरदार नूर बशर जो सरदार मिठे मोहम्मद रसूलुल्लाह पंहिंजो महबूब असां जे हवाले कयो आहे अहिड़े जो कदम बि कजे न सही जेॾी शइ क़ीमती हूंदी आहे उन जी संभाल बि एॾी कबी आहे सही जेॾी शइ क़ीमती हूंदी त संभाल बि उन जी एॾी कबी आहे वाटो विच में तरी आयो ॿुधायो पिया अल्लाह पर अजीब लफ्ज़ दिया किस्मत से मिल गई है क़ियादत हुजूर की न घुरो से न मुतालबो कयो से न फरमाइश कई से दुआ न घुरी से सही दुआ तो बड़ी इब्राहिम खलीलुल्लाह है असा के तो मुफ्त में मिलियो किस्मत से मिल गई है क़ियादत हुजूर की अल्लाह का करम है इनायत हुजूर की अल्लाह ताला किस्मत खराब न करे भाग अल्लाह ताला मुशरा न करे ते वाटो तरिया भी थोड़ो खोले ॾिसी त आयोसीं सॼो ॾींहुं त मुंहिंजो एॾे गुज़ारियो सॼो ॾींहुं विहारे चई फ़कीर बि कढो पोइ त 4 मिंट चई जान छॾाए हलियो वियो बुज़ुर्ग आहे अब्दुल्ला नालो त ॿुधायो नालो ॿियो अथसि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत जो ऐलान फरमायो हिन जो पीउ मथे हूंदे गुज़ारे वियो चाचे हिन खे पालियो पर वॾे ऐश ऐं आराम सां रखीसि घर बार बंगला जायूं उठ मतलब त रिढो बकरियूं हर क़िस्म जो आसाइश हिन खे ॾिनई हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबूवत जो ऐलान कयो नबी साईं ने मके पाक खां हिजरत करे मदीने शरीफ आया वरी नबी साईं ने मको पाक वञी फतेह कयो हिन जे दिल में इस्लाम अची चुको हो पर वेठो त चाचो पियो पाले हाणे छा कयां अल्लाह करे मन चाचो बि सुधरे नबी साईं ने मको पाक फतेह करे वरी मदीने शरीफ मोटी आया सुभान अल्लाह चाचे खे वञी चई त चाचा मुंहिंजे दिल में इस्लाम जी मोहब्बत अची वई आहे सुभान अल्लाह रब जी तौहीद अची वई आहे मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी मोहब्बत ऐं ग़ुलामी अची वई आहे मां इस्लाम आणण थो चाहियां चाचस जो ॿुधो हो कटो मुशरिक बाहि वठियसि जी ख़बरदार इस्लाम जी ॻाल्हि कई अथई नऊज़ बिल्लाह इन जी ॻाल्हि कई अथई अल्लाह जे वहदानियत जी ॻाल्हि कई अथई त सामान त सभु खसींदो मां घर मां त कढंदो मां पर लटा लिमंदा बि लाहे छॾींदो मां शेख उल हदीस हज़रत ज़करिया रहमतुल्लाह अलैहि जो वाक़ियो आंदो आहे बाबा तुंहिंजी मर्ज़ी भली खस सामान हिन खां खसी बदन जा कपिड़ा बि हिन जा लाहे अथई पोइ माउ कविन चई मां हे बाबे सभु अवगारो रहनो हिकिड़ी चादर उछलाए ॾिनसि उन जा ॿ टुकर कई हिकिड़ी गोॾ ॿधई ॿी मथां जिस्म ते इन करे मशहूरु आहे ज़ुल्म बिचार ॾेई माना ॿिनि चादरूं वारो हाणे ॾिसो नबी साईं जी ख़िदमत में मां ती शरीफ़ खां ॿाहिरि वेठो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुट कर ख़बर कहिड़ो आहे कीअं आयो आहे उन पंहिंजो सॼो दास्तान करे ॿुधायो नबी साईं फरमाइसि नालो छा अथई नालो आहे अब्दुल उज़्ज़ा उज़्ज़ा ॿुधायो नालो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारका हूंदी हुई नालो कंहिंजो शिरकिया हूंदो हो इस्लाम में दाख़िल थियो उन नालो मटाईंदा असां ग़ुलाम तस्बीर शाह रहमतुल्लाह अलैहि जी फिर सुन्नत मुबारक कई तव्हांजे वाल साहब जो नालो मटायो अदा लाल बख्श के बिलाल मोहम्मद चवंदा हाजी कोड़े के हाजी अब्दुल रहमान चवंदा आया हुज़ूर जा सुन्नत मां हाफ़िज़ ते नालो मटाईंदुसि अब्दुल्लाह है कुल बिजाते के हुज़ूर फरमाए तो तू अब्दुल उज़्ज़ा नाही तू अब्दुल्लाह है नालो ॾेकड़ो रखियो ऐं हुज़ूर फरमाया अल्लाह खे पंहिंजी निस्बत वारा नाला वणंदा आहिनि इन करे हुज़ूर फरमाया नालो अब्दुल्लाह रखंदा कयो या अब्दुल रहमान इहे ॿई नाला अल्लाह खे ॾाढा पसंदीदा आहिनि साईं फरमाया बस तू अब्दुल उज़्ज़ा नाही तू मुंहिंजो अब्दुल्लाह आहे हुज़ूर उनखे असहाब सुफ़ा जेके हुज़ूर जा सहाबी शागिर्द हुआ उन्हनि जे सफ़ में शागिर्द सोना साहब ठीक है तो अल्लाह खड़ी तहां चओ आयो त नस्बती समझाड़े लाइ अल्लाह अल्लाह सैयदना उमर फारूक जहिड़ो जलाली सहाबी उन मना कसे छा पढ़ी असां पता नमाज़ पढ़ो सादे नमाज़ पढ़ो फोन लगी पई आहे
कहिड़ो गवर्नर हुजे निमाज़ जे टाइम ते बि मुस्लमान खे फोन बंदि करण वाक़ कान थी निमाज़ जंहिंजी बि ख़राब सईदना उमर फारूक फरमाए छा थो करे ॿियनि जी निमाज़ ख़राब करे एॾो ज़ोर सां तूं ज़िक्र छो थो करी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ने फरमाया अता उमर हिन खे न चवंदो कर ही अल्लाह जी मोहब्बत में सभु कुझु छॾे आयो आहे जो कुझु थो चवे त इख़लास सां थो चए थानवी रहमतुल्लाह अलैहि वाक़िओ यादि अची वियो थानवी रहमतुल्लाह लिखियो आहे हिकिड़ो माण्हू हो गुनाहगार हुनजी वफ़ात थी वई बेटा हाल छॾिणो आहे न सी रहंदो रब बाक़ी कुल फना अजाई अना आहे हिन इंसान खे मां ॿुधाईंदो आहियां कि बुज़ुर्ग वटि कोई शख़्स आयो भाउ कोई एक्सीडेंट थियुसि जैसे मेरा भाई मर के बचा है उर्दू समझो था जे चवां न त पुछां मां त ड्रामा कीअं था ॾिसो आयो उर्दू दान तो मेरा भाई मर के बचा है बुजुर्ग फरमाया तो पुत्र ये बच के मरेगा जान सर कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सुम्मा इलैना तुरजऊन शोएब काॾे वञा ॿाहिरि क्या बस कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत टे दफ़ा आयो आहे हिकु त मां पढ़ी सारे बत ॿुधा आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का कल की खबर नहीं सही तो बात है मैं पान बुधो तेनो कल में पढ़िया पल सही जज़ाकल्लाह आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछो पुत्र कर खबर छा था समझो हयाती जे बारे में हिकिड़े साहब जो थी चयो त मां सुबुह जो उथंदो आहियां फजर पढ़ंदो आहियां पक न हूंदी आहे त शाम ताईं सिधा हुरूस अलाए पंध रब पाण खां घुराए वठंदो ॿिए साहब खां पुछो पुत्र करे ख़बर कि राति जो इशा पढ़ी घर ईंदो आहियां सुम्हंदो आहियां वञी पक न थींदी आहे त फजर ते उथंदुसि अलाए पंध रब पाण खां घुराए वठंदो इहे खोम थिया आहिनि हालांकीअ में थिया आहिनि राति जो सुठो सुबुह ते न तो दम ॾिठो न मां ॾिठो असांजी त वॾी तमन्ना आहे शैतान खे तॾहिं असां वेड़ाईंदासीं हुजूर फरमाए पुट एॾियूं तव्हांजूं आरज़ूं एॾियूं तव्हांखे उमेदूं आहिनि साईं तव्हां भला फरमायो साईं फरमाए पुट मां ॿ रकातूं निमाज़ पढ़ंदो आहियां हिकिड़े पासे ॾांहुं सलाम वराईंदो आहियां पक न हूंदी आहे त ॿिए पासे सलाम वराईंदुसि अलाए पुन रब पाण खां घुराए के अलाह वारे खे चऊं त सही निमाज़ कहिड़ी तवजह सां पढ़ां कि जेका तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी निमाज़ हुजे इहा त ख़बर कान्हे आख़िरी कहिड़ी आहे कि हर निमाज़ खे आख़िरी सम्झ हर निमाज़ आख़िरी सम्झी तवजह ऐं ख़ुलूस सां पढ़ ख़बर न आहे मोकल आहे केॾी महिल माण्हू थी वञे दुआ कर त अलाह ताला तव्हां असांखे बि मरण खां अॻु में मरण जी तयारी ऐं नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बेटा ई पढ़ा पोइ अब्दुल्ला हुन वीचार ते अञा हले थो सही कोशिशि कंदुसि कला कदाई वेठी हलायां कतण जी कान करी सुते साईं हॾ कतण जी कान भाऊ सुल्तान जी त ख़बर कान्हे हाथी बस जवानी वारा हिसे पढ़ंदा कतण जी कान करी सुते साईं हॾ सुबुह ईंदी ओज तो ईद उघाड़नि गॾु किथे सरतियूं कंदई सॾु उते सिकंदीअ सींगार लाइ सुतीअ संझे सिंधी कोन था सम्झो मुंहिंजा ॿार कोन सम्झंदा आहिनि सुतीअ संझे मुंहुं वेढ़े मुंहनि जीअं ओ जागा अखियुनि खे ॼात न ॾेई हथां तो ॾेई थी कचो के तिन खे करी जॾहिं साथ न थे सॾ कया त ॿुधई न ॿोड़ी हमराही होतन सां तो जूतऊं न चोड़ी हाणे नाह कोन दोरी थी रंगनि ते रीहूं करी मां ॿुधाए हिकिड़ो शेर यादि आहे वरी ॿुधायां पोखड़ी अथई त पोखिन त वींदई वेल करी
पानी थी गई पोयो सुकी थी गई सोग ते लुणदो सारो लोग ओते स्कीमता हिक संग लाए उस्ताद तो होशियार है जब आऊं न कॾहिं सिपरी असां उमिरता वेगी बिली हडी हविया या सरतियूं सभेगी हाणे पीरीअ में पेगी थी अखियूं आरीअ देखणा अॻे असां भेण पढ़ाईंदा हाणे ख़बर न आहे छोकिरनि खे कंदा लाइ कोन्हे हाणे ॿुधा त पोइ हिकिड़ो परी कोन थी हलनि भला जिते जहिड़ी आयसि जीअं तहिड़ी वञा तन ॾे सुभाणे ॿुधा अहिड़ा कोन थी आयासीं जहिड़ी आयसि जीअं तहिड़ी वञा तन ॾे रात पराए राग में हूंदन परे मींहं आशिक़ अब्दुल लतीफ़ चए कंधु खणंदसि कीअं मन मारू अरब जे अल्लाह ताला आलम अरवाह में पूरी इंसान ज़ात खां पंहिंजे रब हुजण जो वाइदो वरितो अथव यादि मूंसां त वाइदा करे फिरी था वञो हिक ॿिए सां पूरा सट था हणो पर पुनल रब सां वाइदो कयो उहो त पूरो कयो न साईं असांखे न पढ़ायो आहे तो मुनाफ़िक़ सलाह साईं जो हदीसूं गुम करे छॾियूं असां गुलाम दस्तगीर शाह रहमतुल्लाह आयत को हदीस को असांखे पढ़ाए यादि कराए कतबा दिखलाए विया साईं फरमा आयतुल मुनाफ़िक़ सलासुन वज़ाद मुस्लिमुन व इंसाम व सल्ला व ज़ाम अन्नहु मुस्लिमुन सुम्मा इत्तफ़क़ा इज़ा हदथ कज़ब व इज़ा वअद अख़लफ़ व इज़ा इत्तमना ख़ान साईं मुनाफ़िक़ जूं इहे टे निशानियूं आहिनि चौथी में साईं ने पढ़ा वफ़ी रिवायत उखरा इज़ा हदथ कज़ब ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए इहा मुनाफ़िक़ जी निशानी अथव हे वरी कंदो इहो झूठ चालाकी आहे मुंहिंजी ॿियनि खे बेवकूफ़ कयो थो अचां ॿियनि खे बेवकूफ़ थो करे ऐं सभु तव्हां ॿुधी हूंदी साईं वरी इज़ा वअद अख़लफ़ वाइदो करे त वरी फिरी वञे वरी इज़ा इत्तमना ख़ान अमानत रखोसि त खाई वञे चौथी वाइदा ख़ासम फजर चौथी निशानी आहे झेड़ो करे त गारियूं ॾे गार जे ॾेई पई पए इहा मुनाफ़िक़ जी हुकुम निशानी ॿुधाई आहे वाइदो करे त मूंसां वाइदो करे फिरी वञे त चवंदोसि मुनाफ़िक़ आहे ॿिए दोस्त सां भाउ सां अज़ीज़ सां मिट सां पर कुंडल रब सां वाइदो करे जेको फिरी वञे ख़ुदा करे सम्झ وَإِذْ أَخَذَ رَبُّكَ مِنْ بَنِي آدَمَ مِنْ ظُهُورِهِمْ ذُرِّيَّتَهُمْ وَأَشْهَدَهُمْ عَلَىٰ أَنفُسِهِمْ أَلَسْتُ بِرَبِّكُمْ قَالُوا بَلَىٰ شَهِدْنَا أَن تَقُولُوا يَوْمَ الْقِيَامَةِ إِنَّا كُنَّا عَنْ هَٰذَا غَافِلِينَ बनी आदम खां पूरी इंसान ज़ात खां कुंडल रब वाइदो वरितो सभिनी जा अरवाह गॾु करे अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां तव्हां मञोसि था रब मोला हिते वाइदो करियो कि रब उहा जेको खाराए पीआरे हाणे हींअर हमादुल्ला तव्हांजा भत तयारु करायो आहे भाऊ खां पैसा वठी विया कंहिं खां बि पोइ रब थी विया छो अहिड़ो ज़ालिम थियो आहे अल्लाह सही चओ त मां तव्हांजो रब न आहियां छा अलस्तु बिरब्बिकुम जी माना इहा साईं छो तव्हां ताईद कयो अल्लाह सही वाइदो पुछो त मां तव्हांजो रब न आहियां छा उन मां लिखो आहे त रब कंहिं ॿुधो ई कोन हुजे सभु चुके कंहिंजो ॿुधो हुजे त ख़बर ई न हुजे न अल्लाह ॿुधो हल रब हुन ॿुधो ई न हुजे उलमा लिखो त सभ खां पहिरियां तव्हां असांजे आका महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे रूह मुबारक जो त भला हा 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 साईं तूं असांजो रब आहे खणी चओ न सुभाणे जमी अरवाह अंबिया ने रसूलन की महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी इब्तिदा में चयो त हा हा साईं तूं असांजो रब आहे इन करे मां चवंदो आहियां मुंहिंजो महबूब नबियनि रसूलनि जो सरदार बि आहे नबियनि रसूलनि जो उस्ताद बि आहे मदा चिड़ी वञी बेटा एक बार साहब बैठो हो अलस्तु बिरब्बिकुम जदही कन्ने पयो में बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि यो अलस्तु जवाब दो सही अल्लाह साहब जो कुछ ये नहीं तो भी हो बोला अलस्तु बिरब्बिकुम जदही कन्ने पयो में आलू बला कल्बसी तदही तिद चयो में आशिक अब्दुल लतीफ चए दही वेल कयो में बचन वेड़ी चंद सा
हिकिड़ो ॿियो यादि अची वञे इजाज़त हुजे तो हबीब ने हे कार मंझा महल संग कयो के संग कयो सही चओ न कॾहिं चओ अल्लाह आदमी साहब जी ॻाल्हि ॿुधाए वञा भला हिकिड़ो गुनहगार शख़्स हो इहो हबीब ने कारनि खां पुछंदो गुनहगार शख़्स हो उनजो इंतकाल थी वियो रब जे अॻियां पेशी थियसि उन रब जो त पंज बाना तुंहिंजे नेकिन जे करे मां तुंहिंजा गुनाह माफ़ करे तो जन्नत जो मालिक थो कयां अलाह मां तो चवां त जेकॾहिं असांजी हिन अलाह ताला हिन कनि जामीअ खे क़बूल करे ऐं जे माफ़ करे छॾे त मालिक आहे न हुन खां को पुछण वारो आहे मोला पुछी छो थो सड़े बाना त हुन जा माफ़ी कोन खां त घुरो माफ़ को हो करे भुलिजी विया छो थो सड़ी वञे साईं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई मां त सारी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी थो छोकी तुंहिंजी नेकिन जे करे थो उहो त गफ़ूर रहीम आहे साईं असांजा मुर्शिद करीम रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा रहमत हक़ बहाना में जो यद बहाना में जो यद उन रब साईं तव्हां हाई सभु तव्हांखे यादि हूंदो उन रब जी रहमत बहानो तलाश कंदी आहे बहा ऐं क़ीमत तलाश न कंदी आहे माना तूं मुंहिंजे दर ते अचु त सही मुंहिंजे दर ते झुक त सही मुंहिंजे अॻियां गिड़गिड़ाए त सही तुंहिंजे अचण में तेरा मूं उन रब ते राज़ी थियण में काई देरि कंदी मखलूक में तुंहिंजी आहियूं तूं माफ़ कंदे तोखां त को पुछण वारो न आहे मां नेकी त कई कान अलाह से फरमाईंदा अमा तो ज़किरुल लजीन थारवी रहमतुल्लाह अलैहि हदीस आती आहे अमा तो ज़किरुल लजीन मानो मां औरत ॾिसी वई ऐं मूंखे त यादि ई कान्हे रात जो तुंहिंजी अचे निंड फिटी अचे मच्छरनि में तंग कई निंड अचे ई न पई पासा वराईंदे वराईंदे तुंहिंजे ज़ुबान मां निकितो अल्लाह खणी चओ अल्लाह तुंहिंजी ज़ुबान मां निकितो अल्लाह इहो अल्लाह को चयो पर अहिड़े इख़लास सां तुंहिंजी ज़ुबान मां निकितो जेको मां क़बूल करे सारी ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करे जन्नत जो मालिक अल्लाह ताला अहिड़ो इख़लास अता फरमाए अहिड़ो अल्लाह ताला इख़लास अता फरमाए अमल जो इख़लास इल्म आहे इल्म ई न आहे त मूंखे ख़बर आहे कान्हे वुज़ू कीअं कयां नमाज़ कीअं पढ़ा कहिड़ी थींदी हर अमल जो दारो मदार आहे इख़लास ते अॼु कॾहिं अॻिते उलमा लिखियो आहे इख़लास जो बि असुल जोहर ॿियो आहे अदम रुयतुल इख़लास फी इख़लासिही चोटीअ जो इख़लास अथसि त मूं में त कुझु कोन्हे मूं में त इख़लास आहे ई कोन असुल इख़लास ॿियो आहे मां उहो बि ॿुधाईंदोमांसि हमरा निमाज़ पढ़े ॿार को जमायत आहे वेठी आहे इहो माण्हू वॾो नेक थिए वॾो मुतक़ी ठही वॾो परहेज़गार ठही हो निमाज़ में हुजे की त ॿुधाईंसि त मां हाजी आहियां अलाह इहो इख़लास न जेको अमल कयो उन रब राज़ी थिए हे असांजा हिते के वज़ाइफ़ नक्शबंदी सोहरवर्दी कादरी चिश्ती जेके बि असांजा चारई सिलसिला आहिनि चइनी सिलसिलनि जो निचोड़ इहो आहे अमल कयो त हिकु त अलाह राज़ी थियो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी इत्तिबा ऐं सुन्नत जी ताबेदारी नसीब थी वञे कॾहिं मूंखे अलाह घुरत मां छा सम्झाईंदुसि मूंखे न कुझु थो थिए कारी मोहम्मद तजीब रहमतुल्लाह अलैहि वाक़ियो हूंदो हिकिड़ो माण्हू अजीब गुनाहगार तमामु गुनाहगार 99 दफ़्तर हुन जा गुनाहनि जा क़ुरान में अलाह सां कमी कशी माफ़ कंदो घणा दफ़्तर हस दफ़्तर बि एॾा वॾा हिकिड़ो दफ़्तर जो खोल त ज़मीन खां आसमान ताईं जॾहिं हिन जो नाम अमाल पेश थियो अलाह चयोसि कर ख़बर जे सभु गुनाह भरिया पिया आहिनि कि वञ मलाइक जे साम्हूं वञ तूं अमल वञी तोरा मथां कोई चालाकी न करे वञे हा न असां बि दुकानदार आहियूं ॿार हूंदो त ज़रूरु थोरोसि चवंदो त कोन त नंढी थो हणी मूंखे पंहिंजे अफ़ालनि जी ख़बर आहे त मां नेकी कई हो डॉक्टर असांखे ॿुधाईंदो आहे भोग हमरा जो पीउ गुज़ारे पियो पोइ पीरस खे ख़त्मो ॾियारियईंसि ॿोली वरी दुआ पियो घुरे भत जो घणो खाराईंसि
चाशनीअ ते त वरी असांजो उहो खुली पवंदो आहे। अलाह साईं माफ़ कजांइसि त पुटुस चए त मुश्किल मानी खरे थी मुश्किल साईं गुनाह माफ़ कजांइसि सॼी ज़िंदगी जी मुश्किलात छो जी त अॻे जे अफ़ालनि जी अफ़ा मूंखे ख़बर हुई साईं मुंहिंजी त नेकी का आहे ई कान कि वञ मता मलाइकत तोसां होशियारी करे वञणी ॿियो घणा गुनाह घणा आहिनि। अलाह फरमाईंदे हीअ हिकिड़ी पर्ची थिए इहा खणी वञी पंहिंजे नेकिद वारे पलड़े में रखो। हज़रत मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैह को सिर्फ़ कलमो सॼो ज़िंदगीअ में हुन पढ़ियो खणी तूं बि पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। असांजे भाउ वेठो आहे असांजे माछा में ॿुधो कमु करियो अमां कलमो थो ॿुधाए कि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूल। तव्हांखे जी कलमो बि कोन थो अचे उहो हिकिड़ो हुनजो हिकु ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो कलमा तैयबा पढ़ियल उहो अलाह खे एॾो पसंदि आयो 99 दफ़्तर गुनाहनि जा हल्का थी विया हिन नेकीअ जो बदिलो भारी थी सुभान अल्लाह। इहो इख़लास मिलंदी सोना इख़लास वारे पिलंबर जो सामान मिलंदो पिलंबर वटां सोन मिलंदो सोनारे वटां साईं काठ मिलंदो रखण वटां लोह मिलंदो लोहर वटां इख़लास बि मिलंदो इख़लास वारे वटां। दुआ करदा अल्लाह ताला तहां असांखे अहिड़ा इख़लास वारा नसीब फरमाए थी वरी अल्लाह हुननि जी इत्तिबा जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चओ आमीन। तो हबीबन है कार तहांखे यादि कोन्हे मूंखे यादि अची वियो नंबर पंहिंजो ॾेई वञ हे वरी भरे वरी रेट ते खणी रखूं नालो कॾहिं कहिड़ो लिखे कॾहिं कहिड़ो मरण वारी तकलीफ़ करे आयुसि उते मूंखां लभे ई न उन में लिखी हज़रत मौलाना डॉक्टर सैयद निसार अहमद शाह और रात बोली बोले खुदा को निसार अहमद शाह हमारे से लिखा हबीबन है कार मंझा मेरा सॾु कयो कंहिं सॾु कयो साईं चओ चओ अल्लाह बोले बाजे तो सुभान अल्लाह जब सलात शरीफ पढ़ो थी तो सुभान अल्लाह दुआ करे भाई सलात पढ़ो तो सुभान अल्लाह भगता हमारी हाथ सलात आ जा हबीबन है कार सभी को कह को चीज मेरा जिने चाचो हाथ में हबीबन है कार मंझा मेर सद कयो सोमो सब जमार ओरन होई ओरियो मुझा अपन रब जो तो हिकड़ो दफो पुछो त अलस्त बि रब्बिकुम मां तहां जो रब न आहियां छा सारी जिंदगी मुझो वजीफो इहो रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो शेर पढ़ी बंदि हला कला को थिया मूंखे कहिड़ा मन का कढो तो उते ई आही निजते आ छड़ियूं सुभान अल्लाह कहीं के रब बनायो नौज बिल्लाह कहीं के बनायो पर असा उते ही है जो अलस्त में भला चाहिए ऐसे नहीं दुआ कर अल्लाह इस्तिकामत नसीब फरमाए अलस्त बि रब्बिकुम हबीबन है कार मंझा मेरा सॾु कयो सोमू सब जमार ओरन होई ओरियो सुभान उते ई आही निजते अमा छड़ियूं अखियूं अब्दुल लतीफ चए मारू न मटाईन जे बेदर बाझाईन त कढी कांगन खेदियां सुभान अल्लाह त ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयो सो तुंहिंजे दर सुभान अल्लाह हाशिम मुबारक दे भाउ जो मुख हण गया त मां हणाए हथ में करी जदों ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयो सो तुंहिंजे दर सुभान अल्लाह सबा जा सोरठ वर का मुंहिंजी कर आशिक अब्दुल लतीफ चए भला भेरे भर पालो पांद पे ना रजो सुभान अल्लाह जेकी मंझ जहान से सब उतारी तगन तुंहिंजे लुत्फ जी लतीफ चए तो वट कमी खान अदुल छुटा आउन को फेरो कज फजुल जो बोली चला न बोला है शेर को पर हाल लाए था उधर में कहा को मुलन के पिटियो को के मजा ही बोला और एकरो शेर याद हो तो जमा है तो दोने पर फेरो नहीं को मास कि मुला मुला न चओ आहेरी आहीन आहेरी समझो था ये तो समझे आहेरी माना ना तो समझे खबर अथस इनके घणी खबर आई मायूं जद मुला मुला मचो आहेरी आहीन
आहे भेटाई तो जॾहिं भंगी अथव तूं तुंहिंजे मुआ आहे ठूठ जॾहिं ॾाढी त चोहरो अथई इहो बाले शाही अथई भेटाई तुंहिंजे मां फकीर थी सघंदुसि मां कॾहिं कॾहिं ॻाल्हि कोन कंदो हुते लाइ छो शेर थी आदि न दिलि खणी वञे उते न पढ़ंदुसि मुला मुला मचो आहेड़ी आहीन मिरू मसंदे मासते था मानिक मटाईन खयो क़ुरान कच्छ में रुलिया रुलाईन कॾहिं हुन क़बर ते कॾहिं हुन क़बर ते अहिड़ा ई आहीन लानती लतीफ़ चए लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन ॿियो ॿार ॾाढो शेर सुठो कोन थो पढ़ा इन कट ते आहे मां खां तो पुछां क़ुरान साम्हूं पियो अथसि कूड़ हणी वञे क़ुरान साम्हूं पियो अथसि अलाह जे क़ुरान जी मुखालफ़त करे वञे हुज़ूर जे सुन्नत जी मुखालफ़त करे वञे वरी चए त मां आहियां आशिक़ जो आहेड़ी आहे न बेटा अॻिले बि पियो आहे न दीन लिकाईंदो वञे إن الذين يكتمون ما أنزلنا من البينات والهدى من بعد ما بيناه للناس في الكتاب أولئك يلعنهم الله ويلعنهم اللاعنون سبحان الله नहीं तो कहां के समझियो माना खरी मोहम्मदी के तो क्या कुरान सचो आहे अल्लाह जो कुरान जेको दीन लिखाए थो ऐं अब्दुल्ला साहब ॿुधाए हिन तक़वा हुजे जे मूंसां बैतुल्लाह में तवाफ़ कंदे मिलियो पाण खां वठी चयो मां रख बैतुल्लाह ते हथ दीन तो ईअं सम्झो आहे जे माण्हू खे तूं ॿुधाई थो ख़ल्क़ ख़ुदा जी वधी थो गुमराह कंदो तो ईअं दीन सम्झो आहे तव्हांजी केतिरी ॻाल्हि पांदरा वारी नंढा हूंदा हुआसीं भाऊ खे ख़बर हूंदी वञूं था जो पांदर हिकिड़ो खेल पियो ॾेखारे स्कूल खां निकितासीं त माण्हू मिली आहे मां बि नंढो बीह रहियुसि पछाड़ीअ पुछियुसि पांदर खां जेको पांदर कर्तव्य कराए जे भाई कर ख़बर छो हेॾी तकलीफ़ कई अथई भला सोचियो पियो सही गर्मीअ में छा आहे पेट मथे करे थी हुन पेट अल्लाह हे मुनासिब हुकम हे पेट लाइ पियो करे भला मां थो तव्हां खां पुछां असांखे अलासीं पनाह ॾिनी आहे पनाह ॾींदो असां शिरक नथा कयूं न को कंदासीं असांखे अलाह कोन थो खाराए थो तव्हां वटि चई आयुसि न मूंखे साहब चयो त बैतुल्लाह में वियुसि इमाम खां पुछूं थी त पघार खणी अथई कि लख रुपया ईअं साईं ऑफिस में भी एसी गाॾीअ में भी एसी घर में भी एसी चई इहो हिननि खे चवंदो त महिरबानी कयो मूंखे 11 खीर पीआरे वञो न त में साईं मारींदो आहे बुख हिनखे पुछड़ो कयो आहे पुछ बुख छितो पियो अथसि दुआ कर अलाह इन्हनि जे भला बुख लाइ दुआ करे वञा لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين فرائض منصبية महबूब जो यतलू अलैहिम आयातिही कि अल्लाह जो कुरान पढ़ी ॿुधाए वयुज़क्कीहिम इन्हनि खे पाक करे हे तो चए तो पंज तरह पाक आहिनि मूं लाइ करे अल्लाह तो चए महबूब तुंहिंजी ड्यूटी आहे इन्हनि सभिनी खे पाक कर मौला ॿियो करे तोखे न हुजे मौलाना तौसवी रहमतुल्लाह अलैह फोत थियो साईं मोहम्मद कासिम साईं ने ॿुधायो त हिकिड़े असां जनाज़े में वियासीं पूरी उस्त 40 ॾींहं ताईं साईं जी क़बर मां ख़ुशबू सुभाणे अल्लाह हाणे साईं ॿुधायो बस साल में करे में न पिया अथसि उहो ॿुधाईंदो त हे थो चए त मां थो वञा 5 ॿारनि खे ऐं तौसवी साहब तारीख़ुल इमाम किताब जो नालो बि यादि आहे त हज़रत अलीअ खे 18 पुट घणा साईं हे थो रुगो 5 खे मञे मां थो सभिनी खे मञां जी शीन मञे थो ॿारनि खे 5 ॿारनि शीन साईं नालो कोन था शीन हे थो मञे 5 ॿारनि खे असां सुनी मञूं था सारनि खे असां वधीक मोहबत हो वधीक असां सभिनी खे था मञूं असां हर अली सभई पुट पाक आहे न खणी
सभई पाक हुजूर जो सारो खानदान पाक रुगो पंज छो इहे त चओ था कोई पाक हाने बाकी हुजूर आयो छो हुजूर जे बेसत जो मकसद कहिड़ो आहे जो वञू सची हिन सोना तुंहिंजी सोबत में ईंदो वञे तूं हुनखे रंग लाईंदो वञ तूं हुनखे पाक कंदो वञ अबू बकर अचे त सिद्दीक़ बणिजी वञे उमर अचे त फारूक बणिजी वञे उस्मान अचे त ज़ुनूरैन बणिजी वञे अली अचे त असदुल्लाह ग़ालिब बणिजी वञे हबशे जो कारो बिलाल अचे मस्जिद नबी जो मुअज़्ज़िन बणिजी वञे जुतीअ समेत जन्नत जो मालिक बणिजी वञे अल्लाह वजह खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया सैयदना उमर फारूक तो फरमाए अब वो मुझे खताब मुखे लक्ष्य हणंदो हो उमर तो के अकुल ही कोने को तो कदो उठन चाल जो सरीको कोने को वडो थी तू केड़ा फाड़ा मारी दे कि या तो अब मुखे बंधी लठन सा कुटींदो हो उमर तो के उठन चाल जो बडाव कोने अज मां ओ उमर है केसर किसरा जो हुकूमत मुखा डजन क्यों यो मोहजो कमाल ना है महबूब मोहम्मद मुस्तफा जे निकला है नबूवत जो कमाल सुभान अल्लाह भाई सकी है में सुना तो उनके पाक करे हुजूर जी खिदमत में जो आयो सब जो पाक थी न थियो हुजूर जी ड्यूटी की है मां ये बात को पढ़िया से बुधाया तो कमा के हदीस पढ़िया नहीं मतलब तां की कने कने बुधाई हुजूर फरमाए टे गुनाह एड़ा हिने सलासुल हुन्न असुल कुल खतियत टे गुनाह असुल सभी गुनाह जो है सभी जो बुनियाद खाना गुनाह है टे गुनाह फतकू हुन्न वहजरू हुन्न महबूब फरमाए इन खा तो बचो ना इन खा तो जो ना इन खा तो पान बचायो ना टे गुनाह अल किब्रु वडाई वल हिर्स लालच त्रियो वल हसद त्रियो हसद ए असुल कुल खतियत नसाई फरमात हर बुराई जो यो बुनियाद है हम लोग मा ईदुस मकला से कठी उस कटे के सुभान अल्लाह अबू महजूरा साहब ये ताना लो बुधवा मा बुधायो मुखड़े वाक्यो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिहाद ता मोटन का एकड़े गजवे का मोटन का नमाज जो टाइम थियो नबी साहब ने फरमाया अजान च साहबी अजान पे अबू महजूरा नंढड़ो हो बारन जी वरी आदत हुंदी आहे जो ॿुधंदा आहिनि उहे चवंदा आहिनि कल उस घर कोटड़ी असां जी वा ला इलाहा इल्लल्लाह पे करे घर में जिक्र कंदा हुआ तो करे नंढड़ा ॿार सम्झंदी भी न हुंदी त छा थी चवां हिन जो अल्लाहु अकबर हुन में जो अल्लाहु अकबर अजान पूरी थी नबी साईं फरमाया इन ॿारनि खे त पकड़े अचो ॿिया त भॼी अबू महजूरा फासी सुभान अल्लाह नबी साईं फरमाया पुत्र चओ अल्लाहु अकबर तकबीर पियो आस्ते जे अल्लाहु अकबर नबी साईं उलमा लिखियो आहे किताब पियो आहे पियो आहे ॿारनि खां वठी ज़ोर में नबी साईं फरमाया पुत्र ज़ोर सां चओ अल्लाहु अकबर जी ज़ोर सां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह आस्ते जे पियो ॿारनि खां ज़ोर सां चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चओ सुभान अल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह तो आस्ते में नबी साईं ॿारनि खां वठी ज़ोर में ज़ोर सां चओ न सुभान अल्लाह तां ता चओ नबी साईं वार करता है ना सही मां तो चादर नबी साईं सुच लगाए छो पिलक लगाए छो करंट लगी वियो अखियुनि में अबू महजूरा जो सफ़ा जो थी वियो तस्फियो थी वियो तज़कियो थी वियो अल्लाह पान जो वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी क़ुलूबिकुम व करह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान सुभान अल्लाह कितने सोना तकलीफ है ना उलाइका हुम राशिदून अज़ान पूरी थी नबी साईं ने फरमाया फोटो बसाने पंजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिसे हाने काजे वञा हाने त तहां वञण जे लाइ कोई न छॾो असांजी ज़िंदगी हाने रहम उस्ताद जे ग़ुलामी में रहम सुभान अल्लाह शेर ॿुधाए त उस्ताद जे भाउ खे ॿुधायो कि आंखों आंखों में इशारे हो गए पर उन्हें का बोले जो भी आई है कौन अल्लाह वाले लिखियो बेटा ये जो बच्चे तो आंखों आंखों में इशारे हो गए हम तुम्हारे तुम हमारे हो गए सुभान अल्लाह तो अख पिरिया जे अख में यो कुठलन जो वा कम बेटा ये जो सही अख
अख पिरीअ जे अख में इहो कुठलनि जो आहे कमु लाहे वंजो लतीफ़ चए सिसीअ सूधो चम तोड़े निकिरे दम तब अख पिरीअ जे अख में अखियुनि में थी वे हो त वारे आऊं ठकियां तोखे ॾिसे न ॾे हो आऊं न ॾिसां तो वियो उलमा लिखियो आहे त नबी साईं जन हुनखे मस्जिद नबवी जी चाबी ॾिनी 60 साल मस्जिद नबवी जो इमाम हो मां तहक़ीक़ कान्हे कि हाणे मूंखे दोस्त ॿुधाए पियो हाणे बि जेको मस्जिद नबवी जो मुअज़्ज़िन अबू महज़ूरा जो औलाद आहे सुभान अल्लाह अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो कयां हुनजा ॿार जिन ॿारनि ते महबूब मोहम्मद मुस्तफ़ा हथ मुबारक लाथो सॼी उमिरि अबू महज़ूरा उहे ॿार न कटंदा सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब जा हथ लॻल आहिनि वॼो सकी हिन महबूब जी ड्यूटी करी आहे इन्हनि खे पाक करे शिरक खां पाक कुफ्र खां पाक बिदअत खां पाक निफाक खां पाक कैसे पाक करे महबूब जी फराइज़ मनसबी आहे इहा ड्यूटी आहे सुना तूं इन्हनि खे पाक कर वॼो अल्लिमुहुमुल किताब व हिकमत किताब ऐं हिकमत जी तालीम हुननि खे पोइ ॾे हुज़ूर जी ज़िंदगीअ में हुज़ूर जो इहो असरु हुयो बातनी तवज्जो सां ऐं तालीमात सां हुज़ूर जे ख़िदमत में जेको ईंदो हो हुज़ूर हुनखे पाक करे छॾींदा हुआ औलिया अल्लाह उलमा इकराम उन्हनि में एतिरो असर त नाहे हुज़ूर वारो ज़ाहिर थी बि नथो सघे उन करे हिननि हे महिनतूं करायूं मुजाहिदा कराया ज़िक्र अज़कार मुराक़बो यारियूं ॿारियूं ॿ महीने में हिकिड़ी राति त अचो न चिल्ला हे तबलीग जो मां दोस्त सां हुनजी तबलीग ते वियो आहे सुन्नत जी तरकीब ॾिनऊं सुभान अल्लाह माण्हुनि में इस्लाह थी चोर चोरीअ खां मुड़ी विया जेके रहज़न हुआ उहे रहबर थी विया जेके बेनिमाज़ी हुआ उहे निमाज़ जा आदी बणिजी विया जंहिंजी ज़ुबान ते कॾहिं अल्लाह रसूल जो नालो न ईंदो हो उन्हनि जी ज़ुबान ऐं क़ल्ब ते अल्लाह जो ज़िक्र जारी थी वियो जेके जहन्नम जेके शैतान जा यार हुआ उहे रहमान जा यार बणिजी विया जेके जहन्नम जे किनारे ते पहुची चुका हुआ जन्नत जा मालिक बणिजी विया सुभान अल्लाह अॼु सच्ची हिन इहो उलमा किराम कमु कयो आहे इंसान बणियल आहे ॿिनि शयुनि मां बाक़ी 2 मिंट बचा इंसान हो टे बीमारी वारी ॿिए दफ़े इंसान बणियल आहे घणनि मां साईं हिकु जिस्म में रूह जिस्म जो खाधो जिस्म आयो मिटीअ मां रूह आयो मथां जिस्म आयो मिटीअ मां खाधो बि मिटीअ में कणकण ते सब्ज़ी फल फ्रूट रूह किथां आयो आसमान रूह आयो मथां उन जो खाधो बि मथां अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान अर्रहमान अल्लमल क़ुरान असां ॿिए वारा फरमाईंदा रहमान रहमत कई सेखारी क़ुरान सुभान अल्लाह अल्लमहु ख़लक़ल इंसान अल्लमहु बयान अजीब सम्झाईंदा हुआ पहिरियां क़ुरान जी तालीम अल्लाह इंसान खे पैदा ई पोइ कई छो त असांजो तज़कियो थींदो त अल्लाह जे क़ुरान सां थींदो अल्लाह जे ज़िक्र सां साईं फरमाए लिकुल शैइन सिक़ालतुन व सिक़ालतुल क़ुलूब ज़िक्रुल्लाह साईं फरमाए हर हिकु शइ जो सेतल थींदो आहे जंहिंसां हुनजी सफ़ाई थींदी आहे हाणे निंड वठी वियसि लोह खे भठीअ में विझो त लोह साफ़ थींदो कपिड़ो मेरो थिए जिस्म मेरो थिए उनजे लाइ साबुण मान माण्हूअ जी दिलि कटिजी वञे उन लाइ अल्लाह जो ज़िक्र लिकुल शैइन सिक़ालतुन व सिक़ालतुल क़ुलूब ज़िक्रुल्लाह साईं फरमाए हर हिकु शइ जो सेकल आहे जंहिंसां हुनजी सफ़ाई थींदी आहे बाने जी सफ़ाई बाने जे दिलि जी सफ़ाई थींदी त पुनल रब जी यादि सुभान अल्लाह हिकिड़ो शेर पढ़ा थो बसि कयां छो हक़ीक़त हणी मुंहिंजी जान जुदा कई हिकु पसाहु पिरीअरी सघां तान खणी धनी ऐं धनी रहियो आहे रूह में अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए हाज़िरी क़बूल फरमाए उखरवी नजात जो सबब ऐं ज़रियो बनाए महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सच्ची ताबेदारी नसीब फरमाए आयल जमात खां अल्लाह ताला राज़ी थिए उनके कदम कदम ते बरकतूं ऐं रहमतूं अल्लाह ताला अता फरमाए जेकी बि
हाजतूं आहिनि जाइज़ हाजतूं सभिनी जूं अल्लाह ताला मक़बूल मंज़ूर फरमाए, मुश्किलातूं दूर फरमाए। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जेके उम्मत जे लाइ भलायूं घुरियूं अल्लाह ताला उहे भलायूं नसीब फरमाए। जिन शुरूर खां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पनाह घुरी अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे उन शुरूर खां बचाए। सारी जमात खे अल्लाह ताला कुटुंब आकह समेत हरम बैतुल्लाह ऐं रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमाए। महबूब जी सच्ची मोहब्बत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलाम।